कफन। अम्मा बाबा मां हलां थो। संजाद वरी कॾहिं तयारु थिया हो? बाबा उठ पियो वञा मामा वारनि ॾे। ये चोन तो चई त कूंजा वनी कबर वसाए नूरल नफ़रतुनि खे वधाईंदे तो पांजो मिलण मुश्किल थी वेंदो। हाकिम तुंहिंजे पुटनि ते दाही आयो आहे हाशिम। हाँ साईं, मां बराबर हाकिम वारनि जो मयारी आहियां। मां मञा तो मुंहिंजनि पुटनि बुछड़ाई कई आहे। आदिल तू कंजूस आहीं कुर्ब वंडण में। इरम जे अॻियां तुंहिंजो प्यार रुगो नाले जो आहे, बाक़ी किरोणे कुर्ब त मां कंदी आहियां तोसां। सोट सुहिणा खबर पई आ त ज़मीन ते वरी तव्हां काके हाकिम सां मुंहमारी कई आ। अॼु मिठल खान खे बाबा राज़ी करे आयो आ। काके हाकिम खे बि हथ ॿधी माफ़ी वठी आयो आ। वरी विड़जो ॿियनि सां त वॾेरो लॾाए ॻोठ मां। अदा पूरल चाचा हाकिम वारनि जो ॾोह कोन हुयो, तव्हां ई विढ़ण लाइ तयारु थी विया हुयो। चाचा हाकिम त तव्हांखे मयार पियो ॾे, पर तव्हां मेणा समझी विढ़ण लाइ तयारु थी विया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।